साध संगत एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जो स्तुति करे, भगवत गीता जो सत्संग शुरू था कयूं, ता सभिनी जो स्वागत आ। श्रीमद भगवत गीता जो 18 अध्याय हली रहियो आ। 26, 27, 28 नंबर श्लोक कृष्ण भगवान ॿुधाए रहियो आ कर्ता जा लक्षण। कर्ता जो अर्थ आ कि करण वारो, कुछ कम करण वारो, कुछ कर्म करण वारो। कर्म तो हर कोई कंदो आ, कुछ न कुछ तो कर्म सब कन पिया था। उनके कर्ता चइबो आ। त कहिड़ो कर्ता सुठो आ, कहिड़ो मीडियम आ, मध्यम ऐं कहिड़ो निम्न आ, इहो असां ॾिसंदासीं, ॿुधंदासीं। संसार खां पुछंदा, माण्हुनि खां पुछंदा त इहा जानकारी मिलंदव। जंहिं धन कमाए वरितो उहो सुठो कर्ता, जंहिंजो वॾो बिजनेस आ उहो सुठो कर्ता, जंहिंजो घटि मीडियम बिजनेस आ सो मीडियम कर्ता, जेको गरीब आ सो सुठो कर्ता न। पर सत्संग कुछ ॿियो ॿुधाईंदो ऐं सत्संग संसार जे विच में ई हिकु अलॻि ई दुनिया आहे। हेॾे वॾे संसार में जिते सभु गतियूं विधियूं थियनि थियूं, भॼ ॾुक बि, भ्रम भी, माया भी, सब कुछ, पर उन विच में सत्संग जिते थिए थो उते एक अलग ही एरिया ठही थो वञे, सत्य जो आवरण। ऐं साधक उते पहुची थो वञे, परमात्मा के पाइण जी चाहना रखण वारो साधक सत्संग में पहुची थो वञे, उन घेरे में। पोइ उते उहे कुछ ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिली थियूं वञनि जेके संसार में न मिलंदियूं आहिनि। तॾहिं त चयो वियो आहे सत्संग मां विवेक हासिल थींदो आहे। सत्संग असांखे संसार जो सही स्वरूप समझाईंदो आहे, ॾेखारींदो आहे। संसार खे समझण लाइ मां हुन ॾींहुं चयो विशाल दृष्टि खपे, वॾी दृष्टि, एतिरी वॾी जो असांखे पृथ्वी नंढड़ी नज़र में नज़र अचे, सॼी दुनिया असांखे नंढी नज़र अचे, तॾहिं समझ में ईंदो। पर सत्संग में वरी ज़ूम करणो पवंदो। सत्संग में तो उल्टो कम खपे। इते विशाल दृष्टि न खपे कि असां चेक कयूं कि भगवत गीता में घणा अध्याय आहिनि, कृष्ण भगवान छा कयो, छा न कयो, कि इन में वरी असांखे ज़ूम करणो पवंदो। सत्संग में हिकु हिकु ॻाल्हि खे अञा फैलाए सघूं त अञा फैलाए करे समझूं। सूक्ष्म में ही वो विराट समायल आहे। बस एतिरो कमु आहे। संसार में अगर जूम कयोसीं न त बि फासी वेंदासीं। सत्संग खे एतिरो गहराई सां ॾिसणु खपे, शास्त्रनि खे। जेसि ताईं आनंद अचे थो तेसि ताईं असां उनखे जूम कंदा वञूं। हिकिड़ो संत ॿुधाए, संत राजेश्वरानंद, उन ॿुधाई हिकिड़ी ॻाल्हि कि हिकिड़े किसान खे संत उपदेश कयो कि भगवत गीता पढ़ तूं, रोज भगवत गीता पढ़, कॾहिं न कॾहिं तो समझ में अची वेंदई। सत्संग भी वो संत कंदो हो, तो वो माण्हू किसान सत्संग ॿुधण बि ईंदो हो ऐं घर में भगवत गीता जो उनखे मिली तो भगवत गीता घर खणी वियो। हीअं हाणे अंदर त वियो कोन, पहिरियों पेज ॾिसण लॻो। वो पहिरियों पेज ॾिसी करे ऐं ज़ार ज़ार रोअण लॻो, ज़ार ज़ार। या घर न वियो, उते सत्संग में
या संत न जे घर वयो कुछ भी थियो, संत ॾिठई ज़ार ज़ार रोए पियो तो, कलाक थियो तस, त संत चयसि अॻिते त वध। मां ज़ूम चयो हो एतिरो बि न कि अञा तो खोलियो ई कोन्हे ऐं ॿाहिरि ई बीठो हुई। अञा हिते ॿाहिरि त कुझु लिखियल ई कान्हे। ॿाहिरि छा आहे, कहिड़ी व्याख्या आहे ॿाहिरि? तॾहिं उहो किसान चए थो साईं मां ॾिसी रहियो आहियां भगवान कृष्ण कंध मोड़े करे अर्जुन खे उपदेश ॾेई रहियो आहे ऐं 18 अध्याय थी विया। कृष्ण भगवान वीचारो एॾी देर खां कंध मोड़े वेठो आहे त हुनखे कंध में सूर कोन थी वियो हूंदो। इहो सोचे करे मां रोआं पियो थो ज़ार ज़ार। भगवान खे बि सूर थी वियो हूंदो। 18 अध्याय हुन मोड़ी करे चया आहिनि। संत हथ जोड़िया हुन किसान जे अॻियां कि यार असली भगवत गीता त तूं सम्झी आहे, तूं सम्झो ई असली भगवत गीता छा आहे। असां त वरी अर्थ कंदा रहियासीं, ॻाल्हियूं कंदा रहियासीं, पर जेको भक्ति भाव कृष्ण चयो आहे उहा भक्ति त तो में आहे। त ज़ूम करण जो भी अर्थ इहो ई आहे कि भक्ति हासिल थिए। भगवत गीता जो फोटो भी अगर असांखे प्रेरणा ॾेई सघे थो, उन किसान खे मिली हुई प्रेरणा, त अगर असां हिक अखर खे अगर विस्तार सां कयूं त छा ग़लती कईसीं। त ये भगवान कृष्ण जी वाणी 3 प्रकारनि जा कर्ता पाण ॿुधूं पिया था। ॿुधण लाइ बि थोरो हुअ खपे एकाग्रता, सम्झण जे लाइ बि थोरी बुद्धि त खपे न, निश्चय करण लाइ, ऐं पोइ उन ते हलण जे लाइ हृदय खपे। त उहो तव्हां करे रहिया आहियो, इन करे तव्हांखे शाबस, तव्हां श्रोताउनि खे शाबस। हाणे कर्ता जो अर्थ आहे क्रिया करण वारो, संसार में कर्म करण वारो। घणेई माण्हू पिया था कनि, उहो असां सम्झंदासीं, उहो असां ॿुधंदासीं। पर उन खां पहिरीं जो ईअं चऊं भगवत गीता पढ़ तूं प्यारा, भगवत गीता पढ़ तूं, भगवत गीता पढ़ तूं प्यारा, भगवत गीता पढ़ तूं। पढ़ंदे सुनंदे शांति अचेती, पढ़ंदे सुनंदे शांति अचेती। मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तूं प्यारा, भगवत गीता पढ़ तूं। गीता जहिड़ो पुस्तक ॿियो को लोकटनी में नाहे, लोकटनी में नाहे। गीता जहिड़ो पुस्तक ॿियो को लोकटनी में नाहे। मनमोहन जे मुंह जा मोती, जंहिंमें भरियल सारा, जंहिंमें भरियल सारा, जंहिंमें भरियल सारा। मन जा मिटन मुझारा, भगवत गीता पढ़ तूं प्यारा, भगवत
गीता जो उल्टो छा थींदो आहे? त्यागी। तागी माना त्यागी। अगर गीता गीता भी चवंदा वञूं त बि त्यागी त्यागी चई करे ऐं गीता जो सार मिली वेंदो। गीता गीता मुंहं सां चो तूं, गीता ज्ञान विचारा, गीता ज्ञान विचारा, ओ मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू। मन जा मिटन मुझारा, मन जो उलझनूं कंफ्यूजन दूर थी वेंदा उन जा जेको गीता पढ़ंदो अर्थ सां, जॾहिं सम्झंदो। कंहिं सुठे महापुरुष जी व्याख्या जॾहिं कोई पढ़ंदो त उनजी मन जी उलझन दूर थी वेंदी। त टिन प्रकारनि जा कर्ता, कर्ता माना कुछ कम करण वारा। समझो कोई माण्हू कार तो हलाए तो उहो भी कर्ता आहे ओॾी महिल, कार हलाइण वारो। कोई रोटी तो ठाहे त उहो कर्ता आहे ओॾी महिल, रोटी ठाहिण वारो। कोई तबलो तो वॼाए, कोई झांझ तो वॼाए, ये सब कर्ता आहिनि। त कृष्ण भगवान ॿुधाए थो कि अगर कर्ता समझो था पाण खे त इहो भी ॿुधी वठो, सात्विक कर्ता केर थींदो आहे, राजसी कर्ता केर ऐं तामसी कर्ता केर, सुठो केर ऐं निकृष्ट केर ऐं मीडियम केर कर्ता। संसार जो ओपिनियन छॾे ॾियो। संसार कंहिंखे तो चए सात्विकी, उहो छॾे ॾियो, उहो फ्रॉड अथव, उनखे विश्वास भी न कजो। संसार त जंहिंखे अॼु सात्विकी चवंदो सुभाणे उनखे तामसी चवंदे देर कोन कंदो। पर भगवत गीता जी भाषा कॾहिं बि मटिजंदी न, बयान न मटिजंदो, जेको चई सो चई। इन करे ही अद्भुत आहे भगवत गीता। 5000 साल खां बि ईअं नथो लॻे कि ही हाणे सिद्धांत मटणु खपे, न, उहो ई पियो थो हले। किथां आई आहे इहा वाणी जेका सच्ची बिल्कुलु आहे। त सात्विक कर्ता त असां ॿुधासीं उन ॾींहुं, ॿुधासीं न, जेको अहंकार नथो चए, न को करे थो, जेको धैर्य ऐं उत्साह सां भरियल आहे, जेको उत्साह सां भरियल आहे। कर्म करण में उत्साह तॾहिं थींदो आहे जॾहिं असां हृदय सां कंदा आहियूं। जॾहिं हृदय सां कमु कंदा आहियूं त उनमें उत्साह हूंदो आहे। ॿियो धैर्य तॾहिं हूंदो आहे जॾहिं असां धैर्य जो भी आनंद वठणु सिखंदा आहियूं। धैर्य जो भी, प्रतीक्षा जो भी आनंद थींदो अथव। जे ॾही ॼमाए रखबी आहे पोइ बस छॾे ॾिबी आहे, पंहिंजे कम खे वञी लॻबो आहे, पोइ ॿिए ॾींहुं ॾिसबो आहे ॼमी आहे या न। तीअं ई संसार में जेको माण्हू कर्म भी करे थो, धैर्य तो रखे, वो सात्विक करता है ऐं अहंकार नथो करे, पंहिंजे कर्म सां अटैच नथो थी वञे कि मुंहिंजे अलावा ॿियो कोई इहो कमु न कंदो, इहो नथो करे। ऐं कम जे सिद्ध थियण या न सिद्ध थियण में हर्ष या शोक नथो करे, वो सात्विक ही करता। हाणे तो ॿियो अचे राजसी करता। राजस करता केरा? रागी कर्म फल प्रपेसु, लुब्ध हिंसात्मक अशुचि, हर्ष शोकान्वित करता, राजस परिकीर्तित। रागी, राजसी कर्ता जा लक्षण। रागी जंहिंजो राग आहे ॾाढो, कर्म में जंहिंजो राग आहे, आसक्ति आहे,
ऐं कर्म जे फल में भी जंहिंजी आसक्ति आहे, जंहिंखे कर्म जो फल भी खपे ऐं कर्म भी करे तो उत्साह सां ॾाढो, पर हुन में आसक्ति आहे हुनजी, त इन करे कोन पियो थो करे कि उहो कर्म भाई कंहिंजो कल्याण कंदो, न हुनखे मज़ो पियो थो अचे, कुछ न कुछ त मज़ो अचेसि थो उहो कमु करण में, इनखे चइबो आहे आसक्ति। इनखे चइबो आहे कर्मनि में आसक्ति। कर्म त करे थो, भॼ डुक भी करे थो, परिश्रम करे थो, पर आसक्ति आहे जंहिंखे, इनखे चइबो आहे राजस कर्ता, राजसी कर्ता। कर्म में आसक्ति, वरी फल में भी आसक्ति कि कर्म कयो, हाणे इन जे बदिरां मूंखे मान सम्मान मिले, मूंखे इज्जत मिले, आदर मिले, इन में भी आसक्ति, त इहो थियो राजसी कर्ता। उनजो पदार्थन में भी खिंचाव हूंदो आहे, वस्तुअ में भी खिंचाव हूंदो आहे, क्रिया में भी खिंचाव हूंदो आहे। हू बस ॾिसंदो ई रहंदो आहे केरु छा थो करे, छा नथो करे, कंहिं वटि घणो धन आहे, घणो धन न आहे, कंहिं वटि केतिरो मकान बंगलो आहे या न आहे। खिंचाव, छा तव्हांजो भी खिंचाव थींदो आहे? छा चेक कजो, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे मूंखे, खुदि चेक कजो। कंहिंजो बंगलो ॾिसी, कार ॾिसी, वॾियूं ॻाल्हियूं ॾिसी छा मन खिंचिजी वेंदो आहे, आकर्षण थींदो अथव छा, त तव्हां राजसी आहियो। छा कॾहिं इहो लॻंदो अथव कि भई असांजी शादी अहिड़े हंधि थी जो अहिड़ो मिलियो ई कोन बंगलो, जबकि रिश्तो आयो हो हिकिड़ो अहिड़ो इन टाइप जो आयो हो सेम, पर अलाए कीअं हिते अची फाथसि, त तव्हां राजसी आहियो। राजसी खिंचाव थे अगरि वस्तुअ में, पदार्थ में, क्रियाउनि में, केॾी क्रिया ॾिसी करे कि कितना अच्छा डांस करती है ना, कितने अच्छे भजन गाती है, ये क्रियाऊं ॾिसी आकर्षण थे त राजसी। पोइ वरी तव्हां भी करण शुरू थी वञो देखा देखी, त तव्हां कर्ता त आहियो पर राजसी कर्ता आहियो। पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, तव्हां केतिरो बि मान सम्मान पद प्रतिष्ठा गॾु कयो या धन गॾु कयो, राजसी माण्हू इहो ई कमु कंदो आहे, या त इज़त जमा कंदो आहे, ॾाढा माण्हू वधाईंदो वेंदो आहे पंहिंजी तारीफ़ करण वारा, या धन जमा कंदो वेंदो आहे। इन्हनि सभिनी जो अंत निश्चित अथव, इहो यादि रखिजो। चाहे धन जमा थिए, नष्ट ज़रूर थींदो, चाहे तव्हांजी प्रतिष्ठा हुजे, नष्ट ज़रूर थींदी। जंहिं शइ जो संग्रह कयो वञे, संग्रह तो मां चवां, जंहिंखे पंहिंजी इच्छा सां असां जमा कयूं, असां चऊं आज इतने लोग और जोड़ दिए मैंने, आज इतने, इनखे चइबो आहे जमा करण। अॼु एतिरो सोन जमा करे वरितो, जंहिं शइ जो संग्रह कयो वञे उनजो विनाश अंत ज़रूर थींदो, पर जंहिंखे संग्रह जेको न कयो वञे उनजो अंत न थींदो। जीअं कोई सचो संत हुजे, जीअं गुरु नानक हुजे, उन कॾहिं भी संग्रह कोन कयो, न धन जो न माण्हुनि जो। इहो यादि रखिजो, किथे भी वञी गुरु नानक सिख कोन कया, उन जोड़िया कोन, ग्रुप कोन ठाहियो, हो त बस हलंदो वियो, पर उन सां ई हेॾो वॾो हिकिड़ो पंथ तयार थी वियो, सिख पंथ, पर उहो नष्ट थोड़ी थी वियो, छो त हुन संग्रह कोन कयो। जिते असां संग्रह कंदा आहियूं, जो जमा कंदा आहियूं, जोड़ींदा आहियूं, पोइ चाहे धन छो न हुजे, धन छो न हुजे, संग्रह थींदो त नष्ट थी वेंदो। रामकृष्ण परमहंस हिकिड़ी कथा ॿुधाईंदो हो, स्वामी रामकृष्ण परमहंस, कि हिकिड़ो भाई वञे पियो जंगल में, नाई हो नाई, त आकाशवाणी थियसि कि तोखे 7 मटका धन जा खपई, 7 मटका धन जा खपई तोखे, आकाशवाणी थी। इहो वाइड़ो थी वियो, आवाज़ किथां थो अचे? हिन चई हा खपनि, 7 मटका धन सां भरियल आहे।
त आकाशवाणी थी वञ घर, तुंहिंजे घर रखी आयो थी मैं पया अथई। वो नाई घर आयो, सच में 7 मटका पिया हुआ। तव्हां चवंदा लॉटरी खुली वई हुनजी। हिन छा ॾिठई, 6 मटका त धन सां भरियल आहिनि, 6 घड़ा, हिकिड़ो खाली आहे, 7। ही ॾाढो ख़ुशि थियो, उहे संभाले रखी मटका, पर अची 7 खाली छो आहे, इन खे मां भरींदुमि। पोइ सॼी मिल्कियत हुन में विधई, पर भरिजो कान। सॼो पैसा पंहिंजा जमा करे हुन में विझंदो वियो, मटको भरिजे ई न। बचत करणु शुरू कयई, रोटी घटि खाए पर पैसा बचाईंदो हो, उहे हुन में, पर भरिजे ई न। राजा खे चई, साईं मुंहिंजी पघार वधायो, पूर्ति नथी पए। राजा पघार वधाईंसि, वधियल पघार हुन में, मटको भरिजे ई न। बेचैन रहण लॻो, सुकी वियो सफ़ा, छो त रोटी न पियो खाए पूरी। सभु विकिणी करे हुन में वञे भरींदो, ज़मीनूं वमीनूं विकिणी हुन में भरियई। मकान जी हाली त विकिणा, भली किराए ते रहणो पए, पर हू मटको भरणो आहे। अरे सभु ख़तम थी वियो हिनजो। त राजा चयईंसि, छोड़े क्यों रे हरिराम नाई, तुंहिंजी हालत छो ईअं थी वई आहे, जबकि तुंहिंजी पघार वधाई आहे, मूं अकेलो ॾियणो हुई, छा में तुंहिंजी हालत थी अथई। चई, अरे साईं छा ॿुधायां, मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां। राजा चयईंसि, किथे 7 घड़ा त कोन मिली विया अथई, हिनजी तव्हांखे कीअं ख़बर आहे। चई, वो मूंखे बि आवाज़ आयो हो, मूंखे बि आकाशवाणी थी हुई, पर मां इहा समझदारी कई, उनखां इहो पुछी वरितो हो कि उहो धन जेको ईंदो उहो सत्य जो हूंदो या कूड़ जो हूंदो। त बस पोइ वापसि आवाज़ कोन आयो, गुम थी वियो आवाज़। त मां सम्झी वियमि कि फ्रीअ में का शइ वठण खां पहिरीं सोचणु खपे। त तूं हींअर बि वञी करे जल्दी हुनखे चईसि, वापसि खण पंहिंजा घड़ा, न त इहो घड़ो कॾहिं कोन भरजंदई। इहो घड़ो अथई तृष्णा जो घड़ो, इहो कॾहिं कोन भरण वारो कोन अथई, सभु ख़तम थी वेंदई। तॾहिं उहो वापसि जंगल में वियो। उहो यक्ष हो कोई, उनखे चयईंसि, इहे घड़ा खण हितां। त हाणे घड़ा त वापसि खजी विया, पर हिनजी जेका कमाई हुई न, उहा भली वई। जेको न जमा कयो हुई सो बि हली वियो। लोभी लक्षण अथव राजसी कर्ता जो। श्री कृष्ण भगवान तो ॿुधाए, रागी कर्म फल प्रेप्सु लुब्ध। जेको लोभी आहे, लोभी उनखे चइबो आहे जंहिंजो कॾहिं भरिजे न, कॾहिं जंहिंखे संतोष न थिए, कॾहिं बि उहो न चए कि बस तृप्ति थी वई। सिकंदर जहिड़ो बि ख़ाली हथ अतृप्त थी करे मरियो। इहो ई चयो वेंदो मरियो कि जेको सोचो हो ओतिरो मिलियो कान। वेंदो ख़ाली हथ आहे लोभी, पर जीवन भर जमा कंदो वेंदो आहे, संग्रह कंदो वेंदो आहे। ऐं लोभ केवल धन जो न थींदो आहे, ॿिए बि लोभ थींदा अथव। कंहिंखे तारीफ़ जा लोभी हूंदा आहिनि, बस तारीफ़ ॿुधणु चाहींदा आहिनि। उन लालच में पोइ कुझु बि करण लाइ तयार थी वेंदा आहिनि, तारीफ़ ॿुधण लाइ। के पद जा लोभी, पद पाइण लाइ कुझु बि कंदा। वो राजसी करता, भॼ डुक कंदा, सेवा कार्य कंदा, फोटो खिचाईंदा, चमचागिरी कंदा। पोइ सीट, पोइ भली 5 माण्हुनि जी सीट छो न हुजे। कमला जेको सत्संग छॾे आई, तॾहिं 70 माण्हू ॿुधंदा हुआ उन सत्संग में। हीअ सत्संग कंदी हुई, छॾे हली आई। त हाणे पतो पियो आहे उते सिर्फ़ 5 माण्हू सत्संग ॿुधंदा आहिनि, 5। उहे 5 बि इन करे कि उन्हनि खे उमेद आहे कि जेका हींअर आहे सीट ते इहा हटंदी त असांजो नंबर लॻंदो। इहो हली रहियो आहे। त भली 5 ॼणनि जी 5 वारी सीट मिले तॾहिं बि खपे। इनखे लोलुप्तता चइबो आहे। लोलुप्तता, लालच, पद जी लालच, कंहिंखे धन जी लालच।
के इच्छाऊं पूरी कराने जो लालच कि यहाँ चल इच्छा पूरी होगी अपनी, चल अमृत वेला करते हैं, चल 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 निर्मल बाबा के पास चलते हैं। ये लालचिता है जो माण्हू के किना वठी थी वञे। अचो हिकु भजन ॻायूं। सभई ॾिसां थो मुंहिंजा प्रीतम रुधा रहन वहिंवार, तो लाए विरगो को तैयार, तो लाए विरगो को तैयार। सभई ॾिसां थो मुंहिंजा प्रीतम रुधा रहन वहिंवार, तो लाए विरगो को तैयार, तो लाए संसार माया में उलझी। ॾिसो धन खे माया बि चयो वियो आहे, जबकि माया केवल हुन खे चइबो आहे जेका परमात्मा जी हिकु शक्ति आहे, मुंझाइण वारी, भ्रमित करण वारी शक्ति। पर पैसे खे भी माया छो चयो वियो? छो त माण्हू पैसो ॾिसी करे ई माया में फासंदो आहे। हा, त नज़र त ॿियो बि कुछ अचे थो न। धन खे भी माया छो चयो वियो आहे? छो त धन माया धन जो सहारो वठंदी आहे, पैसे जो सहारो वठी फासाईंदी आहे। ऐं माण्हू बि हद आहे, सिर्फ़ पैसो ॾिसी करे फासी वेंदा आहिनि। अरे सत्संग सुनने गई थी या पैसा देखने गई थी। माण्हू वञे सत्संग जो नालो खणी करे तो, पर नजर अखियूं पैसे में कि कितना वहां धन है। अरे पाव तो के ॾींदे ई छा ॼण? अगर वो दरबार में पैसे जो अगर असां लटकाए छॾियूं, झंडियूं पैसा पैसा नोट लटकायूं, मूंखे ख़बर आहे माण्हू भॼंदा ईंदा, मिलणो रुपयो बि कोन अथनि। सोचो त सही, पर भॼंदा छो ईंदा? अरे मिलणो बि कोन्हे, पोइ छो था भॼंदा अचो? छो त माया पैसे में कुछ त रखियो आहे पंहिंजो असर, जो उनजे चक्कर में माण्हू माया में खिचजी थो वञे। पोइ बस असां हिकिड़ो ई कमु कयूं कि देख रहे हो,
हमारे सत्संग में आओ, तुम्हारे पास भी आ जाएंगे, तुम्हारे पास भी पैसे होंगे, तव्हां 100%। ऐं मज़े जी ॻाल्हि, 5-10 सालनि में ईंदव कुझु कोन, पाण ॾेई वेंदा, इहा बि मूंखे ख़बर आहे। मुंहिंजो वधी वेंदो, असांजूं लड़ियूं वधी वेंदियूं। तव्हां अहिड़ा मूर्ख आहियो, तव्हां माना ही समाज मूर्ख। हिकु डोंगरे जी महाराज कथा ॿुधाईंदो हो, हिकिड़ो कंजूस माण्हू हिकु संत वटि वियो, चईंसि साईं मां भॻवान खे पाइण चाहियां थो पर ख़र्च न थिए, अहिड़ो कुझु ॿुधायो। भॻवान खे पाइण चाहियां थो पर इहो बि न चइजो कि खीर वठी अच या गुल वठी अच, मां इहे बि न, अगरबत्ती बि कोन ॿारींदमि। फ्रीअ जी पूजा न थींदी आहे छा? संत चीज थींदी आहे। तू मानसिक पूजा कर, तू मन ही मन में भगवान जी पूजा कर। तू घर में वेही करे सोच, मां भगवान जी मूर्ति जे अॻियां वेठो आहियां, अॼु मां भगवान खे भोग में लड्डू चाढ़िया आहिनि, भगवान जे अॻियां मां लड्डू रखिया आहिनि, पैसा त रखंदे ई कोन, बसि सोच ई आहे। पोइ भगवान सम्झ भोग लॻी वियो, पोइ तूं विराई पियो थो, मन में सोच ऐं खुद बि खाई पियो थो, बसि थी पूजा। ईअं त ठीकु आहे, हले पियो। उन माण्हूअ खे कुझु समय बि गुज़री वियो, ख़ुशि पियो थिए, फ्रीअ में पैसा बची रहिया आहिनि मुंहिंजा। हिकु ॾींहुं छा कयईं, खीरणी ठाहियईं, किथे? मन में। हा, ॿुधल अथव छा? त मन में हिकु त खीरणी ठाही, खंडु वधीक पइजी वई मन में, त हिनखे अची हुण तुण मन में कि अरे यार खंडु वधीक पइजी वई आहे, हाणे मां छा कयां? उहा त मिक्स थी वई, ईअं न, या ॿिए में लाथई। पोइ हुनखे एॾो अफ़सोस, एॾी बेचैनी, जो बासण कोन पियो मिलेसि जो वापसि खीर लाहे ऐं खंडु बचाए वठे। त उनमें हेॾो बेचैन थियो कि अॼु मूंखां खंडु वधीक पइजी वई आहे खीर में, सच में न, मन में। त भगवान सच में प्रगट थी वियो। चईंसि यार किथां तूं आयो ई नमूनो, मां हिकिड़ो ई ॾिठो आहे, हिकिड़ो ई पीस, मां तोखे दर्शन ॾियण आयो आहियां। तुंहिंजी अहिड़ी भक्ति जो तो सच में उनमें खोइजी वई, तो सच में मूंखे महसूस कई कि मां आहियां। त बिना धन जे बि भगवान मिली सघे थो, बिना पूजा जे भी, पर लोभी माण्हूअ जी कंजूसी कॾहिं घटि कोन थींदी, ऐं उहा राजसी करता। जेको धन बचाए करे कोई कर्म धर्म करे, सो राजसी करता। कलयुग आहे ॾाढो भारी, तंहिंखां फिरबो कयो रखवारी। कलयुग आहे ॾाढो भारी, तंहिंखां प्रभु कयो रखवारी। शरण वरती थम तुंहिंजी दाता, हथड़ा ॾेई कयो पार, तो लाइ विरलो को तैयार। सभई ॾिसां तो प्रीतम मुंहिंजा, उधारहन वहिंवार, तो लाइ विरलो को तैयार। तुंहिंजे शरण में जेके आया, तिन सां तो आहिनि भाल भलाया। तुंहिंजे शरण में जेके आया, तिन सां तो आहिनि भाल भलाया। प्रेमा भक्ति ॾई तिनखे कयो दुनिया खां
राजसी कर्ता खे संसार खपे। हू धन पाइण लाइ, पद पाइण जे लाइ मेहनत भी कंदो, दान भी कंदो, यज्ञ भी कंदो, तप भी कंदो, पर फल जी चाहना सां, कर्म फल प्रेप्सु, हू फल जी चाहना सां ही सब कंदो। अगर दान कंदो त स्वर्ग जी चाहना सां, कि मां दान कंदुमि त मूंखे स्वर्ग मिलंदो। यज्ञ कंदो त तारीफ़ पाइण जे लाइ, फल इहो कि मुंहिंजी तारीफ़ थींदी, यज्ञ कराईंदो। या तप कंदो, तव्हां चवंदा ॾाढो भाई तपस्वी आहे, तप कहिड़ो? अॼु जे समय जो तप इहो आहे, सवेल उथण, वॉक ते वञण, ऐं अंकुरित नाश्तो करण, योगा करण, ऐं चांहि न पीअण, या परहेज। हालांकि बीमार इहे भी थींदा ई आहिनि, पर इहो तप कंदा आहिनि छाजे लाइ कंदा आहिनि? स्वस्थ रहण लाइ। फल जी चाहना इहा कि असां स्वस्थ रहंदासीं, पर इन्हनि जो बीपी इन्हनि जो ई वधियल ईंदो अथव। अधिकतर मूंखे मिलंदा आहिनि न अहिड़ा, सॼो रूटीन ॿुधाए छॾींदा सुबुह खां राति ताईं, ऐं असांजो कोई ठिकाणो ई कोन्हे। कॾहिं छा कंदा आहियूं, कॾहिं छा, कंहिंखे अॼु ताईं ख़बर कोन्हे मुंहिंजी कि केॾी महिल उथंदो आहियां, केॾी महिल कॉफी पीअंदो आहियां, छो त फिक्स्ड कान्हे। हिननि जो रूटीन, साईं योगा कंदो आहियां सुबुह जो 1/2 कलाक, ऐं पोइ हीअं, पोइ ही अंकुरित आहार कंदो आहियां। कुझु ॾींहंनि खां पोइ ख़बर पई अटैक आयसि हुनखे। मां पुछण वियोमांसि, चई अरे साईं छा कयूं, सभु कयां त पियो न, सभु त कयां पियो, तॾहिं बि लिखियल हूंदो, हाणे लिखियल हूंदो त पहिरीं चओ न, जेको लिखियल हूंदो थींदो, असां जीअंदासीं परमात्मा जे हिसाब सां। इहो राजसी कर्ता, मां इहो तो सम्झाइण चाहियां न, राजसी कर्ता खे जेको तप बि ॾाढो कंदो, दान पुण्य बि कंदो, ऐं यज्ञ माना धर्म कर्म सत्संग बत्संग बि कराईंदो, पर इन्हनि टिनी जे पुठियां हुनजी का न का चाहना हूंदी, उनखे फल जी इच्छा हूंदी, वो राजसी कर्ता। ऐं असां ॿुधोसीं लोभी, हू लोभ कंदो, ऐं लोभ सां ई श्री कृष्ण भगवान जोड़ियो आहे अखर हिंसा। लोभी माण्हू हिंसा कंदे देर न कंदो। अगर उनजो लोभ पूरो तो थिए कंहिंखे नुक़सान पहुचाइण सां, त उहो कंदो। जुड़ियल ई आहे हिंसा लोभ सां। अच्छा, ॿियो छॾियो, कंहिंखे मारींदो कोन, कंहिंजो हक़ कोन खणंदो, पर कंहिं माण्हू आहे, कंहिं सेठ माण्हू आहे, कंहिं गरीब जे साम्हूं ॾाढो वॾो बंगलो ठारायो, हुन गरीब जी वीचारे जी दिलि दुखी वई, गरीब खे जलन थी, गरीब खे हीन भावना आई, त इहा बि हिंसा आहे। हुन सेठ कयो कुझु बि कोन, बस पंहिंजो अहंकार वधाई ऐं ॾाढनि ॼणनि खे नीचो ॾेखारी इनडायरेक्टली। सरकार जे हिसाब सां इहो कोई अपराध कान्हे, पर शास्त्रनि जे हिसाब सां इहो अपराध आहे, हिंसा आहे। कंहिंखे मारी कोन, दिल बि कोन दुखाई, पर पंहिंजो अहंकार कंहिं न कंहिं रूप में अहंकार जो प्रदर्शन कयईं ऐं ॿियनि खे पाण खां नंढो साबित कयईं, त इहा हिंसा आहे, हिंसा। ऐं राजसी कर्ता ॾाढी हिंसा कंदो आहे, पग पग ते हिंसा कंदो आहे, ऐं इन लाइ ई कंदो आहे कि मां ॿियनि खां अलॻि नज़र अचां ऐं ॿिया नंढा नज़र अचनि। हिंसात्मक स्वभाव वारो, हिंसात्मक, कृष्ण भगवान चयो आहे। राजसी माण्हू हिंसक हूंदो आहे। तामसीअ लाइ बि आयो हो हिंसा, तामसी बि कंदो आहे, पर तामसी त डायरेक्ट कंदो आहे न, ही त स्वयं हिंसात्मक थी वेंदो आहे। हिन जी उपस्थितीअ सां ई हिंसा थियण लॻंदी आहे। जिते वेंदो बढ़िया ठही टिप टॉप थी करे वेंदो ऐं सभिनि सां ईअं ॻाल्हाईंदो ॼण छोटे लोग हुजनि। चवंदो ॿियो कहिड़ा हाल अथव, सभु ठीकु आहे, सभु हले पियो बढ़िया। घटि ॻाल्हाईंदो,
पोइ साम्हूं वारा हुन खां पुछनि साईं जीजाजी ही कमु सही आहे? हा सही आहे। राजू श्रीवास्तव ॾाढो सुठो ॿुधाईंदो अथव कि 2-3 माण्हू हूंदा आहिनि जेके पैदा ई परेशान करण लाइ थींदा आहिनि, हिंसा करण लाइ, नेतागिरी बि कंदा ऐं अहंकार बि ॾेखारींदा, पाण खे वॾो बि सॾाईंदा ऐं ॾाढनि खे परेशान करे हली वेंदा। त इहे अथव राजसी कर्ता, हिंसा करण वारा। अगर कोई वक्ता, सत्संग करण वारो पाण खे ऊंचो सॾाए ऐं श्रोताउनि खे नीचो सॾाए इनडायरेक्टली, त इहा बि हिंसा आहे न हिंसा। पोइ उन्हनि खे इनडायरेक्टली अखर सुठा यूज़ करे पर अहंकार प्रदर्शित करे, जीअं जलेबियूं कंदियूं आहिनि, कार मां लहंदी उहा दादी बढ़िया, हिननि खां अलॻि साड़ी, श्रोताउनि खां बिल्कुलु ई अलॻि ड्रेस हूंदी हुनजी, चप्पल बि महांगी ऐं मज़ाल को हुन सां बराबरी करे सघे। जासूस पूरी नज़र रखंदा आहिनि हुन ते कि सत्संग ॿुधण वारनि मां हिकु बि दादीअ जहिड़ो नज़र न अचे, तो पूरो ध्यान। दादी मोबाइल भली रखंदी, ॿिया मोबाइल न रखंदा। दादी मुस्कुराईंदी, तव्हां न मुस्कुराईंदा, इहो निर्देश जिते ॾिनो वञे। दादी मुस्कुराईंदी त चवंदा देखो कितना तेज है चेहरे पे दादी के, ऐं तू मुस्कुराई कैसे? तव्हां मुस्कुराया तो बूथ सुझा, जल्दी बूथ सुझा। ये हमारा सत्संग है, जलेबी सत्संग, बूथ सुझाना पड़ेगा। दादी के रहते तू बूथ सुझाएगी? अरे नहीं, बूथ सुझाएगी तू। जब तक दादी है तुम मुस्कुराएगी। दादी के रहते कोई बूथ नहीं सुझा सकता, दादी बूथ सुझाएगी, लेकिन यहाँ पे नहीं, घर जाके घर पे ये बूथ सुझाईंदी हूंदी। पर हिते नाटक करणो आहे मुस्कुराइण जो ऐं ॿियनि खे चवणो आहे तव्हां बूथ सुझायो, घर वञी भली मुस्कुरायो। त इहा बि हिंसा आहे, हिंसा। वक्ता पाण खे आडंबर सां पेश थो करे ऐं ॿियनि खे हीन भावना पियो थो भरे, इहा हिंसा आहे या न? लिखियल त कान्हे, पर तव्हां छा था चओ? हिंसा आहे। कोई संत संगत जो शोषण करे, उन्हनि खे वहम विझी करे, उन्हनि खे डेॼारे करे, दरका ॾेई ॾेई करे उन्हनि खे हेठि करे पाण खां, इहा हिंसा आहे या कान्हे? इहा हिंसा आहे। राजसी कर्ता हिंसक हूंदो आहे, पर तलवार खणी कोन मारींदो आहे, हीअं मारींदो आहे, हीअं हुनखे नीचो ॾेखारे, उनमें हीनता आणे करे हिंसा कंदो आहे। उन लाइ कृष्ण भॻवान छा थो चए? अशुचि, उहो अपवित्र हूंदो आहे माण्हू, उहो माण्हू अपवित्र आहे। उहो जिते वेंदो उतां जो वातावरण अपवित्र करे छॾींदो। राजसी कर्ता जेको ॿियनि जी हिंसा कंदो हूंदो न, भली स्टैंडर्ड ॾिसो, जेको ख़राब तरीक़े सां हिंसा करे, माना आतंकवाद फैलाए, या आंदोलन कल्ह ॾिठव, किसान आंदोलन छा रूप पियो थो ॾेखारे, त इहा तामसी हिंसा। पर अगर कोई मुस्कुराए करे ठाठ बाट सां हिंसा करे त इहा राजसी हिंसा। एतिरो ई त फ़र्क़ु आहे। उहो राजसी हिंसा वारो माण्हू अपवित्र आहे। कृष्ण भगवान तो चए अशुचि। वो स्वामी राम सुखदास चयो आहे, वो जंहिं जगह ते वेहंदो उतां जो वायुमंडल अपवित्र थी वेंदो, उते माण्हूअ जो, साधक जो मन ई न लॻंदो भगवान में। ऐं तव्हां चेक करे अचिजो, अहिड़ियूं दादियूं दीदियूं जिते वेहनि थियूं, छा उते मन लॻंदो आहे भगवान में? कोन लॻंदो हूंदो। ॿियो त छॾियो, स्वामी राम सुखदास चयो आहे, अहिड़नि माण्हुनि जो शरीर हॾियूं तक अपवित्र थी वेंदियूं आहिनि। अगर हिननि जो अंतिम संस्कार बि किथे कयो वञे, उहा जगह बि अपवित्र थी वेंदी आहे। अहिड़े माण्हूअ जा कोई कपिड़ा पाइण बि पसंदि न कंदो।
अगर कोई अहिड़ो माण्हू हुजे अहंकारी, फल जी चाहना सां कम करण वारो, हिंसा करण वारो, समझो वो शरीर सां हाणे हलियो वियो, उनजा कपड़ा पया आहिनि, छा कोई बि पाईंदो? मां सम्झां थो 99% माण्हुनि जो जवाब हूंदो न, पाईंदो कोई बि, भली महांगी साड़ी छॾे वई हुजे, पाईंदो कोई? मां 99% तो चवां, छा ईअं थींदो आहे? छा पाईंदियूं आहिनि छा उन जूं साड़ियूं या वॻा? हाँ तो 1% मूर्ख, अरे कूड़ ॻाल्हाए करे भ्रम फैलायो वञे, इहा त ॿी ॻाल्हि थी वई। मां तव्हांजे हृदय जी ॻाल्हि थो पुछां, हृदय जी ॻाल्हि ॿुधायो, छा तव्हांखे अहिड़े कोई वॾो सेठ गुज़ारे वञे, सेठियाणी गुज़ारे वञे, ॾाढी वॾी उनजो बंगलो हुजे ऐं ॾाढी सुठी उनजी का ड्रेस छॾे वञे, उहा पाईंदा तव्हां? उहे ॻाल्हियूं ॿिए छॾे ॾियो कि जलेबी हुई या सीट ते वेठा हुई, उहो बि छॾे ॾियो। पर उनमें इहा ख़ासियत हुई कि उहा जिते वेंदी हुई सभिनि खे नीचो ॾेखारींदी हुई, हिंसा कंदी हुई ऐं दान पुण्य कंदी हुई, धर्म कर्म, पर फल जी इच्छा सां। छा उनजी ड्रेस कोई स्वीकार कंदो? सोचो त सही, पंहिंजे हृदय सां जवाब ॾियो। तव्हां खां ई पुछूं, तव्हां कंदा स्वीकार? पर अगर के सच्चे संत जी, स्त्री संत जी, जेका हिंसात्मक भी काने, घर जी, तव्हांजी घर जी का बुजुर्ग आ, जेका सच में सुठी हुई, उनजी वरी बि माण्हू स्वीकार कंदो, जंहिंमें हिंसा कोन हुई, जंहिंमें अपवित्रता न हुई ऐं जंहिंजा कर्म त हुआ पर फल जी इच्छा सां कोन हुआ, ऐं न कोई अहंकार सां न कॾहिं कर्म कया। अहिड़े माण्हुनि जा, अहिड़नि संतनि जा कपिड़ा त माण्हू म्यूज़ियम में सजाए रखंदा आहिनि कि उन महान हस्तीअ जा। अॼु बि किथे किथे चवंदा आहिनि ही रविदास जी उहा हिकु शइ आहे, ही कबीर भगत जी हिकु शइ आहे, ही गुरु गोबिंद सिंह जो चोलो आहे। छो माण्हू सजाए वेठा आहिनि? खुदि सम्झी वठो, राजसी माण्हूअ जूं शयूं कुझु मायने न रखंदियूं आहिनि, अशुचि आहिनि, उहे अपवित्र आहिनि। भली धन छो न उन जमा कयो हुजे, त धन, बंगलो, साड़ियूं ॾिसी करे चरिया न थी वञिजो, उहे स्वीकार्य न आहिनि। स्वीकार्यता आहे उहो जेको सात्विकी आहे, जंहिंखे असां लक्षण ॿुधासीं सात्विकी कर्ता जा, उहे संत भगत, उन्हनि जूं शयूं पूजनीय थी वेंदियूं आहिनि। त असां राजसी ॿुधोसीं, तामसी पोइ ॿुधंदासीं, तामसी कर्ता कॾहिं ॿुधंदासीं? परीहं।